अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक्का तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम अजीज मुसलमान भाइरो, दुनिया में महफिलों ऐं कचहरियों ॿियूं बि हूंदियूं आहिनि। उन्हनि महफिलनि उन्हनि कचहरियुनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। छो त दुनिया जूं जेके अज़ीज़ मजलिसूं हूंदियूं आहिनि, कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब हूंदो आहे, कंहिं मजलिस जो मोर ऑफिसर साहब हूंदो आहे, या तव्हां असांजे ॻोठ जो को चङो मुड़ुसु हूंदो आहे। अज़ीज़ अल्लाह ताला जेका तव्हां असांखे मजलिस नसीब फरमाई आहे, उन मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुर आहे। दुनिया जूं मजलिसूं घोर कजनि, क़ुर जी मजलिस तां क़ुर मथे आहे। माण्हू दुनिया में वापार या तिजारत कंदो आहे, उन वापार या तिजारत में का खोट या ट्रोट पवंदी आहे त इज़त वारो माण्हू वरी बि कर्ज़ खणी करां भरींदो आहे त इज़त बचे। अब ईअं आहे। ख़ुदा वास्ते मुसलमानो अचो तव्हां असां सोचूं, मौत जे अचण खां अॻु में अज़ीज़ो तव्हां असां मौत जी तैयारी कयूं था। मौत ईंदो, न मौक़ो मिलंदो, न मोहलत मिलंदी, न करां भरबियूं बि सही। अज़ीज़ो जेके कल ॾिया 2 ॾींहं या 5 ॾींहं अॻु में तव्हां असां सां गॾु हा, अॼु कोन। जेके 6 महीना अॻु में तव्हां असां सां बाज़ारनि ऐं उता कुंडी सूंहं बणियल हा, अॼु उहे न आहिनि। इहो तव्हां असां सोचूं त कॾहिं अहिड़ो वक़्तु ईंदो तव्हां असां बि हलिया वेंदासीं। केतरन जा तव्हां असां जनाज़ा पढ़िया आहिनि, केतरन जे तॾनि ते वेही
अज़ीज़ो तव्हां सां दुआऊं घुरियूं आहिनि केतिरनि खे कुलनि ते खणी तव्हां सां कब्रिस्तान में दफ़नाए आया आहियूं अल्लाह जो नालो अथव जवानी हुस्न ऐं दौलत ते नाज़ करण वारो कुझु सोचूं तव्हां सां अदा अहिड़ो वक़्तु ईंदो कॾहिं तव्हां असांजा बि जनाज़ा खॼिबा तव्हां असांजा बि तॾा विछाइबा जेका शइ ठही आहे डरण लाइ जेको ॼायो आहे मरण लाइ अचो तयारी दुनिया में माण्हू टिनि शयुनि जे मथां नाज़ कंदो आहे जवानीअ ते नाज़ हुस्न ते नाज़ दौलत ते नाज़ अब मस्ती आहे इन टिनि शयुनि खे या जवानी या हुस्न या दौलत माण्हू मस्ती तॾहिं कंदो आहे या हुस्न हुजेसि या जवानी या वरी दौलत पैसो अज़ीज़ो ये टे शयूं तव्हां असांजूं पंहिंजूं न आहिनि उधारियूं अॼु तव्हां असांजी जवानी आहे अहिड़ो वक़्तु ईंदो वरी तव्हां असांजा लिंग ढरा थी वेंदा अछी ॾाढी पोड़प बि ईंदी ये जेके पोड़ा अछनि ॾाणनारा वेठा आहिनि इन्हनि खां पुछो तव्हांजी बि त कॾहिं जवानी हुई न अहिड़ा माण्हू बि मां खोड़ ॾिठा आहिनि जंहिंखे चाचो कुराड़ो चओ त उहे चिड़ंदा आहिनि सच मां काथे कुराड़ो आहियां छो बाक़ी अछी ॾाढ़ी थी वई लठड़ीअ ते हले थो चवंदो मौली साहब दिल कुराड़ी न आहे अब समझो था ॻाल्हाईंदा हलो मां मुंहिंजी तबियत आहे मां न नारो हणंदो आहियां न मस्करी कंदो आहियां न नारे जो क़ाइल आहियां बसि क़ुरान ॿुधो मश्करो बि अची स्टेज ते खिलाए आलिम क़ुरान अॻो रखी उहो बि खिलाए मां इन ॻाल्हि जो क़ाइल न आहियां पोइ कंहिंखे ॻाल्हि वणे या न बि वणे उहे बि चवंदा आहिनि साईं मां कुराड़ो काथे मौलवी साहब दिलि कुराड़ी न आहे सच ॿुधायो इन जो वस नथो हले जे वस हलेसि त कुराड़ो थिए अब ॻाल्हायो ई नथा वस नथो हलेसि न मन मजबूर आहे कुराड़ा पची वई छा करे मालूम थियो त जवानी पंहिंजी मिल्कियत न आहे वरी जॾहिं जवानी ही त हुस्न बि आहे छा चवंदा हुआ रत राणी आहे जॾहिं रत हली वई चेहरे जी चमड़ी घुंज ॾेई वई कुराड़ो थी वियो हुस्न बि वियो वरी माण्हू टी शइ आहे दौलत दौलत ते नाज़ करे केतिरा तव्हां असां ॾिठा आहिनि मुआशिरे में दौलतमंद जंहिंजूं हज़ारे एकड़ ज़मीनूं जागीरूं जायदादूं अल्लाह ॼाणे थो जॾहिं ज़ानी ऐं शराबी बणिया पाण या उन्हनि जा पोइर मिल्कियत सॼी ख़त्म दुनिया में पिनण जे क़ाबिल है अॻी राति अहिड़ो मामलो दोस्तनि ॿुधायो कंहिं जाते जलसे ते हुयासीं ॿुधायो दोस्तनि चयोसीं अर्ज़ ॿुधो तव्हां जलसे ते आयो फिलानी राति मां चयो हाओ गड़ी यासीन में जलसो हुजे बिरोइन में हेठि चई साईं गड़ी यासीन खां वठी रते देरे ताईं हिकु जवान हो कंडराणी क़ौम जो हो या सॼी ज़मीन हुन हिकिड़े माण्हू जी अड़े बापो चई साईं हाणे के जाफ़री वठी विया के बिरोई वठी विया क़िस्म क़िस्म जूं क़ौम उहे ज़मीनूं वठी विया अब हाणे कहिड़े हाल में आहे कसम खणी दोस्त मस्जिद में दीनदार माण्हू आलिम सगोरो हो उन ॿुधायो मौलवी साहब हाणे ॿिए टे महीने जेके अॻे हारपो कुड़मत कंदा हुआसीं उन्हनि खे अची चवंदो आहे को वॻो अथव त मूंखे पारायो यार मां वटि वॻो पातल न मालूम थियो त दौलत नाज़ बि ॻाल्हायो बाबा न खपंदो आहे न तव्हां को पुछां थो इहे टे शयूं पंहिंजूं की न परायूं पोइ ओधर ते वॾाई थींदी आहे अबा ओधर ते वॾाई थींदी आहे न ऐं माण्हू दुनिया में वरी टिनि शयुनि जे लाइ कोशिश कंदो आहे चवंदो आहे मुंहिंजी पोशाक सुठी हुजे भला ऊचा कपिड़ा पायां कंहिं बि मजलिस में विहां कोई दोस्त मूंखे तानो न ॾे त भेण मेरो आहे पोशाक कहिड़ी पातल अथसि दुनिया में तव्हां असांजे कपिड़नि जो नालो काटन या बोस्की जो वॻो ख़ुदा वास्ते सम्झो जॾहिं मौत आयो तुंहिंजे असांजे कपिड़नि जो नालो थी कफन अब आहे या कोन्हे वरी दुनिया में तव्हां असांजे घर जो नालो हाउस या बंगलो
मौत आयो तुझे असांजे घर जो नालो थी कबर। अब आहे वरी अञा बी ॻाल्हि टी, दुनिया में तू असां खान साहब, मौली साहब, ऑफिसर साहब, साहब थी पवे, पर जॾहिं मौत आयो खान जी खानी खत्म, सरदार जी सरदारी खत्म। हाणे इन माण्हू जो नालो आहे मैयत। अब ये टे शयूं इनखे बका आहे। तव्हां भला माण्हू हो, तव्हां न चवंदा हूंदव। असांजे गोसपुर ऐं कंदकोट जा माण्हू वरी केरु ॻाल्हाईंदो न, हीअं ॾाढ़ी ते हथ रखी चवंदसि रख हला ते मुंहिंजे बि इलाइक़े में ईंदे। तव्हां बि चवंदा हो न? तव्हां भला माण्हू हो माशाअल्लाह। असांजे चवंदा आहिनि तव्हां तालीम याफ़्ता माण्हू हो, जाहिल माण्हू चवंदा आहिनि ॾाढ़ी ते हथ रखे रख हला ते अचिजांइ ॾिसंदुमि तोखे। हिन क़ुरान में अल्लाह ताला लिखियो अथव मां तव्हांखे ठाहियो आहे, ठाहिण खां बाद कम कढी न विया हो, वरी बि मां ॾे ईंदव मां न फिटायो। पढ़ां निंड त न आहे, कुछ फिटायो, घणो वक़्तु न वठंदो। फरमातो क़ुरान कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन। कुरान तो फरमाए, अल्लाह ताला फरमाड़े मां तव्हांखे ठाहियो आहे। कंहिं ठाहियो अथव? ॻाल्हायो बाबा। ठाहिण खां बाद कम कढी न विया हो, मां में कम फाथल अथव अज़ीज़। जंहिंमें कम फाथल हूंदा आहिनि उन सां फिटाइबो न आहे। तव्हां अलाह मूं कम कढी विया हो या कम फाथल अथव? अब कम फाथल अथव न, पोइ जंहिंमें कम फाथल हूंदा आहिनि उन सां फिटाइबो आहे। तोणे केरु चवेसि न अड़े फिलाने सां ॾे सां माटो, चवंदो ॾे चुप कर, कम फाथल त कम कढां पोइ ॾिसंदासीं। अब चइबो आहे न? अलाह क़ुरान में थो चवे मां में कम फाथल अथव। बाईपास कोन्हे जे हिकिड़े पासे ॾांहुं रस्तो बंदि हुजे माण्हू ॿिए पासे ॾांहुं हलियो वञे। व इलैहि तुरजाऊन, क़ुरान में फरमाई मां ॾे ईंदव मां सां न फिटायो। अम्मा आयशा फरमाती अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब नबी साईं जो नालो अचे न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हलो। अम्मा आयशा फरमाती अल्लाह जा रसूल साईं क़यामत में तव्हां पंहिंजनि खे कीअं सुञाणंदव? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा जी मुंहिंजा साईं आयशा मुंहिंजा परे खां पधरा हूंदा। साईं कीअं परे खां पधरा हूंदा? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा 5 वक्त वुज़ू कंदा, नमाज पढ़दा, वुज़ू जे करे 5 ई उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदा ईंदा आहिनि। आयशा जीअं 5 कलाण घोड़ो परे खां पधरो हूंदो आहे, आयशा मुंहिंजा नमाज़ी परे खां पधरा हूंदा। बां खां वठी मां मोहम्मद आब हौज़ कौसर जा जाम पीआरींदो मान। आयशा बां खां वठी मां मोहम्मद जन्नत में दाखिल कंदो मान। चोॾींहं जे चंड वांगुरु चेहरा चमकदन। अब आइए अम्मा आयशा फरमाती साईं बेनमाज़ी तव्हां वटि बेनमाज़ी न हूंदा बा? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़ी फिरौन सां हूंदा, हामान कारून उबय बिन खलफ सां हूंदा। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़नि जा मुंह क़यामत में कारा हूंदा। ॿुधो जवानी हुस्न ऐं दौलत नाज़ करण वारा क़ुरान तो फरमाए यौम तबियज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह। क़ुरान तो फरमाए हिकिड़नि जा मुंह अच्छा हिकिड़नि जा कारा। जंहिं पढ़ी नमाज़ उन्हनि जो मुंह अछो, जंहिं न पढ़ी क़ुरान थो चवे उन्हनि जो मुंह कारो। तहां को पुछा तो मुझा साईं मुंह अच्छो भलो कारो? अब मुंह अच्छो भलो न कारो मुंह अल्लाह न करे कंहिंजो। अब ये न कुरान छा चो जेको नमाज न पढ़ंदो उन जो मुंह कारो हूंदो न। अब कुरान सच्चो आहे मञियोसि था न, ॻाल्हायो सभु। अब सच्चो आहे न, पक थाओ ऐं नबी जो फरमान भी। हाणे तहां जी मर्ज़ी आहे, मां ॿई पासा ॿुधायोमांव। क़यामत में न चवंदो त साईं आया त साईं वाइद कयूं वरी ड्रंड कयूं गाॾी खे गियर ॾिनियूं विया हलिया, पर सच त चयो ई कोन। मुंह अच्छो करणो आहे, फ़ैसिलो क़ुरान ऐं रसूल जो आहे। नमाज़ पढ़ो।
चाहो था मोह कारो हुजे तव्हांजी मर्ज़ी अछो कयो कारो कयो क़ुरान ॿई फ़ैसिला ॿुधाया मुंहिंजे पीउ ॾाॾे जी ज़रूरत न आहे जे मां तव्हांखे चवां क़ुरान थो चवे फरमा तो क़ुरान व मन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो जे मुझे जिक्र कुरान नमाज खा मुंह मोड़ियाऊं बाज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साई दुनिया में अज़ाब केड़ा थिंदन कुरान तो फरमाए पहिरियों बेनमाजी जी रोजी तंग बियो सुकून खत्म क़यामत में बेनमाजी उठंदा मां रब अंधो करे उथारी दो मान काथे लिखियल आहे कुरान सचो आहे पहिरियों बेनमाजी जी रोजी तंग अज़ीज़ अल्लाह ताला जो जिक्र छॾियो आहे हर तबके जो माण्हू रोज़ी जे करे परेशान आहे या कोन्हे हर माण्हू रोज़ी जे करे परेशान आहे फरमा तो कुरान इन्नल्लाह युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो न मटाइंदो अल्लाह ताला बाने जी हालत जेसताईं बानो पंहिंजी हालत पाण न मटाए न कंदो अल्लाह ताला बाने खे अज़ाब जेसताईं बानो पाण अज़ाब जे लाइ तैयार न थिए अज़ीज़ो जहिड़ा तव्हां सां अमल आहिनि फ़ैसिला बि ओड़ा आसमान तो था थियनि हाणे तव्हां वटि हिते मींहुं बरसात गड़ो कोन हो या हुयो कौन हो न अल्लाह तां के महफूज करे अगीना भी खुदा जो जाने थो ठुल खां हेठ पीर शाख जे इलाइके में हज़रत साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब ऐं मां जलसे ते हुजऊं वाइज़ त जेको कयो से खुदा जाने थो सिर कढण भी आपत पेजी आ तैयार फसल माण्हुनि जा हारी सुबुह ते मथो ॿधी मुंहं खे धक पिया हणनि हेतिरो हेतिरो गड़ो हेतिरो गाड़ियों बिहायूं पिया त गाड़ियों भञे पियो शीशा वरी जे हलिया थे खुदा जाने तो खबर न पई ये ऊंधू करे गाड़ियों सटे वनी शाख में तो कुरान जो मौजज़ो अल्लाह से कुरान जे करे जान महफूज कई खुदा जाने तो समझो से तो पुरज़ो भी वारसन के न मिलंदो हज़रत साईं जी गाड़ी जे अगो बबुर किरी पियो ट्रैक्टरन ते घी गाड़ियों कढियों से खबर न पई पवे त पासे में केर बीठो खुदा जा बानो रब जो दर छड़े रब जी नमाज भी नथा पढ़ो दर ते मस्जिद आ गोठ जे ते आज़ान रोज बुधो था अब ता आज़ान कने बुधी आ अब कने आज़ान बुधी थवा सच तो बुधायो कहीं मुला मौलवी जो सडा कहीं बादशाह या सरदार जो सडा कि न डाढन को डाढे अल्लाह जो सडा काडे तो सडे नमाज ते पो इन्नल्लाह युगय्यिरु मा बिक़ौमिन इंशाअल्लाह मानी खाइण वाला करे इंशाअल्लाह कई था खाइंदा थे न सही मां वाइद में चवंदो हां त जेस ताईं कानून कुरान जो न हुजे न एस ताईं कौम वाइदन ते कोन सुधरंदी सच कियां ऐलान थी वने हिकड़ी नमाज गुसाइण ते 20 रुपया दंड आवाज जागो था ऐलान थे एक नमाज ते 20 रुपया दंड अब नमाजूं घणियूं आहिनि ॾींहं में पंज नमाज़न जो घणो थींदो अब 100 न पंज भाती घर में आहिनि जंहिंते नमाज फर्दा नथा पढ़नि घणा थींदा ॻाल्हायो बाबा 500 खुदा जो कसम वाइद न करायो हेॾो आज़ान मिले हेॾो लठ खजे हे नमाज़ी वुज़ू सां पोई सिफ़ में बेनमाज़ी बिना वुज़ू जे पहिरीं सिफ़ में न बीहनि त सदा मांखे ॾियो ॻाल्हि दिलि सां लॻेव त थी हाँ बा ओ बा अल्लाह जो नालो थो अल्लाह ताके हमेशा खिलाए आमीन चो अल्लाह ताके परेशान न सदमन खां बचाए मुसलमानो जेको मानू नमाज नथो पढ़े न इहो खुश न थे त मां नमाज न पढ़ी पछताए त रब छो कावड़ियो आ जे माखे पंहिंजे दर ते अचण ई नथो ॾे अबा तव्हां सां जंहिंखो राज़ी हूंदा हूं उनखे घर जी बैठक ओताक ते छॾींदा हूं बेली सच ॻाल्हायो दुश्मन जो मुंहुं वणंदो अथव मस्जिद कंहिंजो घर आहे अल्लाह जे घर ते जेको माण्हू नथो अचे हाणे इहो खिले न पछताए दुआऊं घुरे अल्लाह मूंखे हिदायत ॾे त मां नमाज़ पढ़ां पछताए त रब छो कावड़ियो आहे जे मूंखे पंहिंजे दर ते अचणु नथो ॾे ॿियो वाइज़ कहिड़ो कयां इहो वाइज़ आहे ॿियो छा आहे फरमा तो क़ुरान ॿुधो पहिरियों बेनमाज़ी जी रोज़ी तंग ॿियो सुकून ख़त्म
फरमा तो कुरान वना शुरू हो यौमल क़यामत आमा। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो क़यामत में बेनमाज़ी उठंदा मारा बो अंधो करे उथारी दो मान। ओ हिते लिखियल थो उठंदा क़यामत में बेनमाज़ी मारा बो अंधो करे उथारी दो मान। खुदा वास्ते मुसलमानों समझो माल वधाइणो तो चाहो था दुनिया में इज्जत ऐं सुकून मिले माल भी वधे रिज़्क़ जी कुशादगी थे त 5 वक्त नमाज़ी थियो नमाज़ न पढ़ंदो माल न वधंदो छो त मौज मां नथो चवां। अल्लाह ताला कुरान में फरमायो ता वट ना है असा वट वरी एड़ा मानो जाहिल इंदा मोल सा तावीज़ तड़ी जाए अड़े बा छो तावीज़ छा कंदे चेसई हेडो कमाया तो हेडो वणा तो बरकत ही कोने ता वट कोन न मानो ये ओ बा मनण कम थव मोमिन जो मोमिन मनी दो न मनण कम थव शैतान जो शैतान अज ताई न मन्यो आचे अन खैर मिनो चे मां आदम को भलो अज ताई मन्यो आ शैतान अज ताई भी चथो तो मां आदम का भलो। अल्लाह ताला फरमायो बुधो तावीज़न सा माल न वधंदो थो मां तावीज़ न दिया न मन्या कोई तावीज़ हुजे मेहरबानी करे कावड़जे न दिया न मन्या किया तावीज़न में कुछ हुजे आ असा स्टेज ते वेही अमेरिका जी नंढी छड़ी न वडी ओ अले काथे इमरान के भी अले छा था गालायो बेन के भी अले छा था गालायो स्टेज ते वेही करे तावीज़न में कुछ हुजे आ हिकड़ो तावीज़ लिखी करे हणो आया ऊंधा न थी करन हा गालायो न था अबा जे हुजे तावीज़न में कुछ हिकड़ो ही पड़ी हणो आ अमेरिका जे मुसलमानन सा ज्यादती ऐं ज़ुल्म था कन कुफर सब तबाह थी पवना न पो जे तावीज़ तहांजन में असर एतरो कोने बाकी तावीज़ में जी गिची में बधे जी मेह के बधबो आ गानो इए जे तावीज़ बरकत थींदी नमाज न पढ़ंदा बरकत न थींदो भले ता छा भी चओ। वमन अरज़ान ज़िक्री फइन्न लहु मईशतन ज़नक़ा वनाशुरुहु यौमल क़यामत आमा। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो मुझे जिक्र कुरान नमाज खा मुंह मोड़ींदा बाज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साईं दुनिया में अज़ाब केड़ा थींदन कुरान तो चवे पहिरियों बेनमाज़ी जी रोज़ी तंग बे सुकून खत्म क़यामत में बेनमाज़ी उठंदा मारा बो अंधो करे उथारी दो मान। अञा बुधो कुरान छा तो फरमाए कुरान माल वधाइणो थो बकम कयो न खुटंदो चाहे था माल वधे न बरकत थे बकम कयो अल्लाह जो कसम न खुटंदो। अल्लाह कुरान में लिखियो आ एक नमाज पढ़ो बियो शुक्र कयो एक नमाज पढ़ो बियो शुक्र कयो काथे लिखियल आ कुरान में फरमा तो कुरान लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधाया छा चे शुक्र कयो त वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद फरमाए मुझे नेमत जी नाशाकरी कंदो कदर न कंदो अज़ाब कंदो माव अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत दिनी थमाव नेमत जो कदर न कंदो नेमत खसे वठंदो माव शुक्र कयो त वधाया शुक्र कयो त मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। बुधो मुसलमानो कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो शुक्र भी कंदा ईमान भी अथव मारा छो अज़ाब कया तवा के शुक्र कयो त वधाया छा तो चवे कुरान फरमा तो कुरान लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधाया तहां वट शुक्र आहे असांजे हारी खां पुछा करना बा हारी भी चवंदो अमोल साहब छा क्यों फसल वयो अञा त कर्ज ही कोन लथो इन शुक्र कयो न था गालायो अब इन शुक्र कयो वरी वरी अचो दुकानदार दे अब तू बुधाए चवंदो अमोल साहब महंगाई आई या कथे केतरी महंगाई आ मानन जो फसल न थियो मोले साहब उधर न थी उगड़े मजो कोने पर छा कयूं घर जी रोजी आ वेठाऊं इन शुक्र कयो। वरी नौकरी वाले मानू के जवाब तुझे तो फसल खे न माकड़ भेले न गड़ो न मीहू
तोखे तो ठही ठुकी मिले तू बुधाए वो भी चवंदो मौलवी साहब महंगाई आई आ पघार थोड़ी आ पघार पूरी कोन्हे इन कयो शुक्र अबा पोइ अलाह क़ुरान में छा चयो शुक्र कयो त वधायां पोइ शुक्र न कंदासीं कीअं वधंदासीं शुक्र जी माना इहा अथव आज़ान मिले न बा अलाह जूं नेमतूं खाई वरी जॾहिं आज़ान मिले वुज़ू करे इज़त वारी पेशानी रब जे दर ते घसाए निमाज़ पढ़ी चओ रब तो जा एहसान मां नालाइक़ थिए जेके नेमतूं थो खाराए इन नेमतुनि जो मां हक़दार कोन्हा रब तो चवे मुंहिंजी निमाज़ पढ़ो शुक्र कयो त मां अञा वधायां फरमातो क़ुरान बुधो अल्लाह ताला फरमातो क़ुरान में अचो मुझे दरवाजे ते फरमातो क़ुरान या अय्युहन्नास और ज़मीन जा इंसान आओ ओ बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लाह ताला फरमातो रोए ज़मीन जा इंसान आओ इबादत कयो पंहिंजे पालनहार जी जंहिं तव्हांखे ठाहियो आहे क़ुरान थो चवे उन जी इबादत कयो अब कंहिं ठाहियो अथव ॻाल्हायो ॻाल्हायो कंहिं ठाहियो छा मूं ठाहियईं सोन मां न चांदी मां पित्तल मां न फरमातो क़ुरान यखरुजु मिन बैन सुल्ब व तराइब कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमाओ ट्रिप कंदड़ पानी मां ठायो थमाओ जगह खे लगे पलेत कपड़े खे लगे पलेत दिसण में अचे त नफरत ऐं बदबू पई अचे अल्लाह ताला फरमाओ गंदे पानी मां मटाए ओ जेको अब्बे जी पुठी अम्मा जी छाती मां निकतो दिसण में अचे त नफरत ऐं बदबू पई अचे अल्लाह ताला फरमाए गंदे पानी मां ठायो थमाओ अड़े न फिटायो मासां अचो मुंहिंजे दरवाजे ते भला काथे ठायई ठायई त गंदे पानी मां ठायई काथे फरमातो कुरान अञा बुधो कुरान फरमातो कुरान सुम्मा खलकनन नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशानाहु खलकन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो रत जो देगो गोश्त जो लोथड़ो वरी 360 संद ठायई अल्लाह ताला फरमातो अलम नजअल्लाहु आयनैन वलिसान व शफतैन वहदैनाहु नजदैन फलकतहमल अकबा वमा अदराक मल अकबा ओ जवानी ते नाद करण वारो हुस्न ते नाद करण वारो दौलत ते नाद करण वारो रब थो चवे न कर मस्ती ठयो केड़ी शय मो हाणे तू असांजे कयूं तकब्बुर ऐं वॾाई तव्हां असां सां केरु ॻाल्हाईंदो आहे न बा असां चवंदो अड़े तोखे सुञाणिया पंहिंजी असुलियत खे सुञाण अब चइबो आहे न ईअं ॻाल्हायो आहे बा ईअं चइबो आहे न रब थो चवे अड़े मां तव्हांखे ठाहियो आहे मस्ती था कयो मुंहिंजो दर ते न आयो निमाज़ नथा पढ़ो अड़े पंहिंजी असुलियत खे ॾिसो त ठहिया कहिड़ी शइ मूं हाँ बा गंदे पानी मां ठाहियो थमांव पेट गंद सां भरियो पियो अथव हज़रत अली साईं शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अब मनीदा त आहियो न हज़रत अली साईं खे हाँ बा हज़रत अली साईं फरमायो जेको दुनिया में तकब्बुर ऐं वॾाई करे न बा उनखे चओ तूं ठहियो कहिड़ी शइ मां गंदे पानी मां ठहियो आहे पेट गंद सां भरियो पियो थी वॾाई थो करे अल किबरिया रिदाई वॾाई अल्लाह जी चादर आहे जेका शइ ठही आहे डरण लाइ जेको ॼायो आहे मरण लाइ फरमातो कुरान अल्लाह ताला फरमातो अखियों मां ॾिनियूं मां कंहिं ॾिनियूं बाबा कन ज़बान हथ पेर ये थोरा अथसि न अबा ये थोरा अथसि न अल्लाह ताला फरमातो अखियूं ॾेई अंधो न कयो मां कन ॾेई ॿोड़ो न कयो मां ज़बान ॾेई गूंगो न कयो मां बाह ॾेई टुंडो न कयो मां अड़े पेर ॾेई मंडो न कयो मां क़ुरान ॾेई जाहिल न कयो मां मुहम्मद रसूलुल्लाह ॾेई निंधड़को न कयो मां ये सब रोज़वा ठाया मां पर साईं काथे ठाया फरमातो क़ुरान हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला
तो फरमाए तवा सांजे ठाण जी जाए अमड़ जो रहम थो। अब ता शुगर मिल में ठियाओ न था गालायो दुस स्टील मिल भला सारन जे सेलर में जाते बांसपति चांवर ठांदा आहिनि पो मस्ती छाजी आज़ान मिले थी सब सुता पियाऊं। अबा नमाज पढ़ंदो मोल सा दुआ कजाए अबा अल्लाह ईमान ॾींदो अञा पढ़ तुम अञा बेईमान 60 साल उम्र खाइण लाइ होशियार वापार लाइ होशियार तिजारत लाइ होशियार कारोबार जे लाइ होशियार बाक़ी नमाज लाइ चवंदो मोल सा दुआ कजाए अल्लाह ईमान ॾींदो पढ़दुम ओ खुदा जा बानो ईमान अल्लाह ॾिनो अथव तॾहिं त मोहम्मद नबी ते कलमो पढ़ियो इएं चओ त मौली साहब अल्लाह मूंखे हिदायत कंदो नमाज पढ़ंदो में कमियूं आहिनि। हाँ बा बाक़ी ईमान त अल्लाह ॾिनो तॾहिं त नबी ते कलमो पढ़ियोसीं न अब बेईमान काफ़र जै नबी ते कलमो न पढ़ियो अञा ॿुध जाए फरमा तो कुरान एड़ो ॾिनो मां किताबन जो सरदार काबो एड़ो ॾिनो मां क़िबलन जो सरदार नबी नबियन जो चीफ सरदार कुरान भी तवां जो भलो काबो भी तवां जो भलो नबी भी तवां जो भलो पर कुरान में फरमा तो कुन तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास कुरान तो चवे उम्मत भी तहां भली उम्मत भी अब तवां सा केड़े नबी जा उम्मती हजरत मोहम्मद रसूलुल्लाह जा न पो अल्लाह कुरान में नबी जी उम्मत जी तारीफ कई आ कुरान में चे सोना नबी उम्मत तो जी भली आ पो भली उम्मत जो कम इहो आ नमाज भी न पढ़े। हाँ बा भली उम्मत जो कम इहो आ। अज़ीज मुसलमान भाईराओ खुदा वास्ते मुसलमानों समझो अल्लाह ताला फरमा तो तवांजे ठाण जी जाए अमर जो रहमा सुम्मा खलकनन नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशानाहु खलकन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। हिन कुरान में फरमाई अरे सब उल्वा ठाहे वरी भली मथो चमड़े जी चादर चाढ़ी मां फी आई सूरत माशा अरकबक अखियूं हिक जेतरियूं कन हिक जेतरा हथ हिक जेतरा अल्लाह तो फरमाए लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमाए इंसान मां तो के सोहणो बनायो। अब अल्लाह जो कसम सच्चो आहे या कोने गालायो अबा सच्चो आ न अब एक कन नंढो हुजे ॿियो वॾो हुजे त ठहे कोई न ठहे आ न अल्लाह तो चवे एड़े मिक़दार ते ठाहियो मां अग में त गंदो पानी नफरत पई अचे वरी जॾहिं मां कारीगरी कई मां जे पेट खां बच्चो ॿाहिरि आयो हाणे अबो भी वेठो तो चुमे अम्मा भी वेठी थी चुमे पर ठहियो कहिड़े मटीरियल में इहा भी त ख़बर आहे न तव्हां सां जंहिं ठहियासीं हाणे ॾिसण में भी नफरत जगह के लगे तो पलीत कपड़े के लगे तो भी पलीत हाणे केडी नफरत जे होंदे रब तो चवे जने गंदे पानी ते मां कारीगरी करे हेड़ा इंसान शहजादा बनाया हाणे जे मां जे पेट को बच्चो जमी पियो न हाणे अबो भी कुलन ते खणी बच्चे के चुमे थो अम्मा भी चुमे थी। वाह रब तुझे शान ता कुर्बान। अञा बुझ जाए फरमा तो कुरान अफला यंजुरूना इलल इबिल कैफ खुलिकत वैल समाए कैफ रुफियत वैलल जिबाल कैफ नुसिबत वैलल अर्ज़ कैफ सुतिहत फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्ता अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्ना इलैना इयाबहुम सुम्मा इन्ना अलैना हिसाबहुम। अल्लाह मिसाल तो बयान करे अब हेडे तो हुन कुंड खां वठी कोई दोस्त जे कदे मथों अचे को नौजवान छोकरो लताड़ींदो अचे कंहिंजे कुल्हे ते लत ॾे कंहिंजी पुठीअ ते कंहिंजे गोॾे ते लत ॾे छा चवंदो छोरा अंधो आ छा अब चइबो न छा अड़े अंधो आ छोरा लताड़े छॾी ॿाहिरों रस्तो कोन्हे हले वञ होॾां अब ई चइबो न अल्लाह ताला कुरान में चयो फला यंजुरूना इलल इबिल कैफ खुलिकत अड़े अंधा हो नथा ॾिसो मां उठ कीअं ठाहिया अथमि अब उठ ॾिठा अथव ताक़त में भी घणो वज़न भी घणो खणे तवजो कजांइ गाॾे में ढुकायोसि 100 मण पुठीअ ते रखोसि त 15 मण खयूं वञे
पर उठ मस्त थींदो आ सर्दी जी मौसम में। अल्लाह ताला फरमा सर्दी जी मौसम में उठ मस्त थींदो आ। मालिक खे लत हणे त मालिक मरी पवंदो। अब उठ जी लत सां माण्हू बचंदो? ॻाल्हायो, उठ जी लत सां माण्हू मरंदो न? पर वरी साॻो ई मालिक नक में नाकेली विझी चवेसि तो हुश वेह त वेठो आ। उठ कहिड़ी कॉलेज मां पढ़ी आयो त हुश जी माना वेह आ। अब समझो था न? अब उठ के छा माण्हू विहारींदो आहे, छा चवंदो हुश न, पोइ उठ वेही रहंदो, विहारेसि त वेठो आहे, बीहारेसि त बीठो आहे। हाणे उठ कहिड़ी कॉलेज मां पढ़ी आयो त हुश जी माना वेह आहे। अज़ीज़ो अल्लाह हिन जानवरनि खे फितरती तालीम ॾेई छॾी आहे। कुकड़ के बच्चा हूंदा आहिनि न, ओ होतिरो परे बीठा हूंदा, पर उन कुकड़ खे एॾी ख़बर आहे, बच्चनि खे बि अल्लाह तालीम ॾिनी आहे। थोरो करकाट करे जंहिंमहिल छड़ो इहे पेर जी खुरड़ी आहे न, उतो बच्चा भॼंदा त हेॾे खोराक अम्मा ताड़ी आहे। इहा बि अल्लाह सम्झायो न हिननि खे। अबा कीअं कहीं ॻाल्हायो अबा? फरमाए ताक़त में तोखां घणो, वज़न बि तोखां घणो खणे। गाॾे में ढुकायोसि 100 माण्हू, पुठीअ ते रखोसि 15 माण्हू, पर जेकॾहिं मालिक विहारेसि वेठो आहे, बीहारेसि बीठो आहे। अल्लाह ताला फरमायो अड़े इंसान आओ, उठ खे तो न ठाहियो आहे, ठाहियो मां थमांसि, चवणु तुंहिंजो थो वठे। ख़बरदार इंसान, तोखे त मां ठाहियो आहे, अड़े मुंहिंजो चवणु छो नथो वठे? उठ खे तव्हां सां ठाहियो आहे की न अला? पर जे चऊंसि था वे हुश त वेठो आहे न। वरी गाॾे में ढुकायोसि तव्हां असांजी मर्ज़ी, पुठीअ ते वज़न खणोसि तव्हां असांजी मर्ज़ी। रब थो चवे उठ खे तो न ठाहियो आहे, ठाहियो मां थमांसि, चवणु तुंहिंजो थो वठे। इंसान तोखे मां ठाहियो आहे, अड़े मुंहिंजो चवणु बि नथो वठे। अञा पढ़ो। फरमा तो कुरान नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिह मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसा साइगल लिशारिबीन। कुरान तो फरमाए खबरदार ओ दाना इंसान आओ, ओ अकुलमंद आओ, सोचो तो सही। अड़े मेह दे नजर कयो, रिड बकरी दे नजर कयो, ढगी दे नजर कयो। हिकड़े गेट मां खड़ बूसो कटी जोकर हिकड़े गेट मां पई खाए, पर सब शय जा कनेक्शन जुदा करे छड्या मांस। गाह भी खाए हिकड़े वात सां। अब ये न बूसो खड़ो कटी सुका सावा राशन हिकड़े गेट मां खाए थी, पर रब फरमा त सब शय जा कनेक्शन जुदा, रत जी लाइन जुदा। हे तव्हां असां जे लाइ अल्लाह ताला कुरान में जानवरनि जा मिसाल ॾेई अल्लाह समझाए थो। अल्लाह मिसाल ॾेई समझाए थो। फरमाए जा कधा, फरमाए खबरदार, रत जी लाइन जुदा, छेणे जी लाइन जुदा, पेशाब जी लाइन जुदा, पोई जी लाइन जुदा। हिकड़े ही खड़ बूसो कटी जो कर हिकड़े वात गेट मां पई खाए, पर सब शय जा कनेक्शन जुदा करे छड्या मांस। अज़ीज़ मुसलमान भाइराओ, अल्लाह ताला फरमा पेशाब जी जाइ भी मथे, छेणे जी जाइ भी मथे, खीर जूं बोतलां भी भरियूं पयूं नी, ढको बुझी भी कोने, पर बोतल जो मुंह भी हेठ। बोतल माना थण, अब समझो था न? बोतल माना थण, पेशाब जी जाइ भी मथे न, छेणे जी जाइ भी मथे, खीर जूं बोतलां भरला आहिनि, ढको ऐं बुझी भी कोने, मुंह भी हेठि। ॿुधो हेॾे ॿुधो ओ मुंहिंजा साईं, पेशाब जाथे वणे कयूं अचे, माल जूई में वेंदो आहे न बा, पेशाब जाथे वणे कयूं अचे, छेणो जाथे वणे लाथियूं अचे, पर खीर खे फिटो नथी करे छो? अल्लाह ताला फरमायो मां समझायो मांस मुझे बाने जी अमानत थई, जाया न कजाए, मता पैसा पेशाब या छेणो समझी करे जूई में फिटो करे अचे। कुरान तो फरमाए लबनन खालिसा, अड़े मेह जे पेट में फिल्टर हणी खालिस खीर मां थो पियारिया, न फिटाए मासा मुझो दरवाजो न छड। कुरान तो फरमाए लबनन खालिसा, खीर खालिस। कहीं चयो बा छा में चई? अब थकाओ मां समझा हवा लथी आहे, तव्हांखे निंड थी अचे। न न हिकु अधु अखियूं बूटनि था, मां बि ॾिसां थो। इते भले झूठो पर टेक न ॾिजो, लेटजो ना। छो? दो लाइन शरनाई हले मजाल जो निंड अचे। कुरान में एॾो करार आहे, मोमिन जे कल्ब ते कुरान जी हक़ल वेंदी आहे, मोमिन खे सुकून ईंदो आहे जीअं मच्छी खे पाणी में। सॼो ॾींहुं फनकार ॻाए जे निंड अचे, कुरान झट पढ़ो, एॾो सुकून आहे। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। कुरान थो चवे कल्बनि सां करार ईंदो आहे, कुरान ज़िक्र सां। कुरान अल्लाह जो ज़िक्र आहे। जॾहिं कुरान जी हक़ल मोमिन जे कल्ब ते वेंदी आहे न, मोमिन खे सुकून ऐं राहत ईंदी आहे।
इते भले पो केमल हीअं किरो केमल हीअं छड़ो लेट जो ना इहा पारत थो ॾिसां अथो अखियूं बूटियो था मांखे बि क़दुरु आहे तव्हांजो जल्दी हथ कढंदुमि पर ॿ ॻाल्हियूं करे वठूं मां बि सफ़र करे आयो आहियां तव्हां बि इंतज़ारु कयो आहे छा थो फरमाए क़ुरान अल्लाह ताला फरमा थो लबनन खालिसा खीर खालिस अबा खीर फिल्टर हणी एडो पाक साफ करे ॾिनई जो जानवर भी ख़यानत न कयस न रत जो रंग मिलाइस न रत खीर सां मिलाई न छेणो न पेशाब न पोइ जो रंग मिलजियो क़ुरान तो फरमाए लबनन खालिसा क़ुरान तो फरमाए खीर खालिस अदीदो जानवर भी ख़यानत न कयस ओ जने मेह जे पिथण का बाहर ओ खायो तमा सा बुजुर्गन जा हथ लगस 3 किला खीर 2 किला पानी पूरा 5 किला तहां वटि बा खीर में पानी न हूंदो मौली साहब खिले थो माना इहा बीमारी आहे छड़ो मौली साहब न तव्हां बि खिलो था छड़ो मञो नथा ज़ाल खे मुड़ुस जो नालो ईंदो आहे पर वठंदी न आहे हा मां बि सम्झां थो ओ बा फरमायो रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन गशना फी शैन फलैस मिन्ना औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको असुल शै खे नकुल थो करे मिलावट थो करे मुंहिंजी उम्मत मंझां ई न आहे उम्मत मां निकिरी वियासीं अज़ीज़ो हड़ वई छा बचो छा फ़ाइदो मिलावट में जाथे जे वञो दाऊं था करन होटल वारा त दाऊं था करन पर घरन वारा भी चवनि था मोली साहब ॿार कुल बीमार ओ पाड़े में फलाने के मेह न आहे खीर वठंदा आहियूं त किलो मोली साहब 3 पाव पानी पाव को खीर जो हुजे तो हुजे भले मुसलमान दोखो भले सच त ॻाल्हायो गैर मुस्लिम तव्हां सां ते खिलन था अल्लाह जो कसम ज़ुल्म ज़्यादती हफ्तो बा थी विया आहिनि तकरीबन महीनो मदरसे मुंहिंजे में आयो हिकिड़ो वाणियो मूंखे चयईं अर्ज़ इहो आहे मुंहिंजी दिलि घुरंदी आहे त वञा मौलवी साहब जो क़ुरान वञी ॿुधां पर पोइ दिलि में शक कंदो आहे त माण्हू छा चवंदा मां चयो तूं शक न कर क़ुरान ॿुधणो हुजे हलियो आहे अॼु बि फोन कंदो आहे जुमे जो ॾींहुं थींदो पुछा कंदो मौलवी साहब पंहिंजे मदरसे हो कंहिं ॿी जाइ ते इलाइक़े में हूंदुमि त मोटरसाइकिल ते उते ईंदो वाणियो आहे वरी हिकिड़े दफ़े मूंखे चई मौलवी साहब अला ॻाल्हि त ॿुधो मां चयो चइजे मूंखे ॿाहिरि मज़ो न ईंदो आहे दिलि चवंदी आहे त साम्हूं मस्जिद में वेही क़ुरान ॿुधां थो जो मां चयो मस्जिद में बि अच मां चयो हिन क़ुरान में असर आहे मन करंट लॻेसि हा बा अल्लाह ॼाणे तो हरज में ते ईंदो आहे इलाइक़े में हूंदुमि त उते ईंदो वेही वेही खिलियो मां पुछियोमांसि छो खिले चयईं न बसि हाणे तव्हांजे साम्हूं ॻाल्हि न कंदुमि मां चयो न ॿुधाए चयईं तव्हां नाराज़ थियो मथां बेद बि थी पवे इन करे मां ॻाल्हि न कयां मां चयो न ॿुधाए चवणु लॻो साईं तव्हांजो इस्लाम मज़हब इस्लाम आहे सचो आहे मञा थो मां चयो मञी चिहाओ साईं तव्हां मुसलमान भी सच्चा तव्हांजो क़ुरान भी सच्चो तव्हांजो काबो भी सच्चो तव्हांजो अल्लाह भी सच्चो सभु मञई पर साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे मां चयो चओ जे तव्हां मुसलमान अहिड़ा हो तोणे जो सको भाउ हुजेव न त बि ईज़ाईंदुसि ज़लील कंदुसि जेकॾहिं वापार तिजारत में खुटी पियो न कर्ज़ न भरींदुसि ज़लील ऐं ख्वार कंदुसि असां वाणियुनि में ईअं न आहे मां चयो कीअं चए असांजो जेॾो बि चंडो हुजे न त बि टिपूं ॾेई मथे खणंदासीं हिन जहिड़ो त जवान काइनात में कोन्हे असां वाणिया ईअं कंदा आहियूं वरी जे खुटी पियो त वरी बि कुलो ॾेई करे पैसा ॾेई फोड़ी ॾेई वरी बि कर्ज़ खां चाढ़ींदासीं चढ़े किरे छो तव्हांजो मज़हब भी सच्चो तव्हां पाण भी सच्चा तव्हांजो क़ुरान सच्चो तव्हांजो अल्लाह सच्चो तव्हांजो नबी सच्चो जे असां वाणिया कुल्हा ॾेई बि पंहिंजे खे मथे कंदासीं जॾहिं मौत ईंदो न असांजे वाणे ते दुनिया में ज़लील ऐं ख्वार न कंदा आहियूं मोहबत कंदासीं जॾहिं मरी वेंदो न तीली ॾेई साड़ींदासीं समझो था अब जागो था छा चे मरी वेंदो त तीली ॾेई साड़ींदासीं तव्हांजो माण्हू ज़िंदा हूंदो न ज़लील कंदुसि बिरादरियूं ख़त्म कंदुसि रिश्ता ख़त्म कंदुसि संग टोड़ाईंदुसि जेतिरो थी सघियो ज़लील ऐं ख्वार कंदुसि वरी जॾहिं मरंदो न पोइ चइनी पावन खां चेल ॿधी करे हाइड़े अब्बा हाइड़े चाचा हाइड़े भाउ
पोच खट जे पायन को चिबड़िया पिया हो पो बस ढुंड कर थवा अड़े जीअरे चिता मुसलमानन पांजे जो कदर न कयो मोए को पुछो था पिटियो स मथो वरी इए चई वरी बाह पे बधी पेरे पे वरसा नाराज न थी जाए मां एकड़ी गाल कई मां जो न मां नाराज दिल में चा पियो गाल त सच्ची कई थी ने धड़का हा हकी अब ही आहे या कोने गैर मुस्लिम खिलन था अब व्याज घोटकी जा वाणिया खाएन न खुदा जाने तो दुख ना है वाणियो आ न पढ़े कलमो पेमेंट व्याज रिश्वत वाणिया वठन न इन्हनि कलमो ही कोन पढ़ियो आहे इन्हनि ते एतराज ना है कुरान भलो नबी भलो काबो भलो उम्मत भली हाणे जेकॾहिं इहे किरदार गैर मुस्लिमान वारा तव्हां असां में हुजऊं भली खुदा जो नालो थो कुझु सोचूं अब इहे बुरायूं आहिनि न ॻाल्हायो अबा छा तो फरमाए कुरान अल्लाह ताला फरमा तो कुरान में फरमाए पेशाब जी जाए भी मथे छेने जी जाए भी मथे लबनन खालिसा खीर खालिस खीर साइगल शारिबीन अल्लाह ताला फरमा तो खीर जो को पीअंदड़ जे लाइ ॾाढो मज़ेदार अब खीर पीअंदड़ जे लाइ पानी पींदव न उन खत्म शरबत पींदव उन खत्म पर अल्लाह जाने तो खीर पींदव उन भी खत्म भुख भी खत्म मेराज वारी रात मुझे मोहम्मद रसूलुल्लाह भी खीर के पसंद कयो नबी से फरमा मुझे सामो टे थाव आया हेरे मारे ख्याल कयो हिकड़े मो पीतुम उन में पानी हो जिब्रील पेश किया बे मो ढो करे पीतुम में फरमायो उन में खीर हो टे मो न पीतुम उन में शराब हो जिब्रील फरमा से चंगो जे न पीतु है मेराज वारी रात मुझे साईं खीर के पसंद कयो अबा अल्लाह तो चवे अड़े मिठो खीर तहां के मां थो पीआरियां छो मुझो दर छडे वियो मुझे दर ते नथा अचो अञा बुझ जाए फरमा तो कुरान वाला कद जरा अनाल जहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहम कुलूबुन ला यफकहून बिहा व लहम आयुनुन ला युबसिरून बिहा व लहम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनाम बल हुम अज़ल तां जो तवज्जो बे पासे आ अब जेके निंड पिया बई हथ मथे खणो मां ॾिसां ॾिस भली आऊं ओ जो थाई वेठो भी अगो आ होश में भी कोन्हे अल्लाह ताला फरमाओ घणा सा जिन्नन ऐं इंसानन मां जहन्नम जे लाइ तैयार कया आहिनि अल्लाह जहन्नम जूं निशानियूं ॿुधाए थो साईं केर वेंदा जहन्नम में कुरान तो फरमाए लहम कुलूबुन ला यफकहून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनाम बल हुम अज़ल कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो अखिन जे होंदे अंधा कन्नन जे होंदे बोड़ा दिल दिमाग जे होंदे बेसमझ थिया कुरान तो फरमाए जानवर था पर नन्ना कुरान में अल्लाह ताला फरमायो मां जानवरन जो मकाम इज्जत न थो घटाया ये जानवरन का वधिक बदतर है बुछड़ा तई छो अल्लाह जो जानवर मालिक सुञाणींदो आहे न मालिक न सुञातो इन करे जानवरन का भी वधिक बदतर है अब तव्हां भी बारियाड़ी में वेठा हो शहर थोड़ो परे है 2 किलोमीटर 2 किलोमीटर तव्हां वटि कुत्ता भी आहिनि न घर जी हिफाजत जे लाइ अब ॻाल्हायो बेली सच ॻाल्हायो कुत्ते खे काई ठाहियो आहे 18,000 मखलूकात मां अशरफ इंसान आ अब अशरफुल मखलूकात इंसान आ इंसानन मां वरी इज्जत वारो मुसलमान आ मुसलमानन मां वरी इज्जत वारो मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती आ अब इएं न अब कुत्तो जो छितो थींदो आ मालिक जो दर छॾींदो आ कुछ हा था कयो कुछ चुप कयूं वेठाओ हा कयो तो जान छुटे या ना कयो जान छुटे अब कुत्तो जो छितो थींदो आ मालिक जो दर छॾींदो आ मुल्क फटे ॾाढे वरी भी फिरी मालिक जे दर ते तव्हां सां कुत्ते जा मजादी मालिक आहियूं कुछ सोचो थदे सीने केॾा अल्लाह कुरान में मिसाल बयान थो करे ॿुधो मुल्क फटे ॾाढे वरी भी फिरी मालिक जे दरवाज़े ते
अब ईअं भले मालवार जानवर ऐं फटींदो ॾाढींदो पर जे घर जे मालिक जो सगीर ॿार हथां मोहींदुसि अदीदो कुत्ते खे एतिरी शुनास ऐं सुञाणा पुछ लुटकाए कंद हेठि कंदो कुत्तो सुञाणे थो मुंहिंजे घर जे मालिक जो बच्चो आहे छितो थींदो आहे त बि दर न छॾींदो आहे वरी कुत्ते खे मालिक इजाज़त ॾे चवंदो खाधो पीतो सभु बख़्शो मां जॾ हुजो आहे ओॾे हलियो वञ पोइ कुत्तो मोह कयूं हलियो वेंदो आहे अल्लाह ताला फरमायो अड़े पलीत जानवर आहे छितो थींदो आहे त बि मजाज़ी मालिक जो दर न छॾींदो आहे अदीदो अल्लाह ताला फरमायो अड़े मां तव्हांजो मालिक आहियां छो मुंहिंजो दर छॾे आयो मां त तव्हांखे नेमतुनि सां नवाज़ियो आहे कुत्तो मालिक जो दर न छॾे तव्हां सां छॾे वञो वरी ॿुधो कुत्तो मालिक सुञाणे थो न शिकारपुर ज़िले में मां वाइद करे इहा आयत क़ुरान जी पढ़ियमि अछी ॾाढ़ी सां बुज़ुर्ग निमाज़ी पटके सां उथी बीठो मौलवी साहब चए वाह जे क़ुरान सम्झायो मां चयो कीअं चए मौलवी साहब असांजे ॻोठ में हमरा जी वई मेंह चोरी थी साल खां पोइ हमरा पंहिंजे पुट सां मोटरसाइकिल ते वञे पियो ॿारड़ जे इलाइक़े में शादीअ जी काथे दावत हुजेसि हीअं जे तक यार रस्ते जी भर में मेंहूं बीठियूं नी 30-40 मेहन जो वॻो आहे पर उन्हनि में हिन जी चोरी थियल मेंह बि बीठी आहे ॿारड़ जा माण्हू चवंदा आहिनि माल चोरी वारी जेका पंहिंजी छिकींदा न उनखे चवंदा आहिनि बाबा फलाणे भाॻे में छिकी आहे माना सुञाणे पंहिंजी जे मथां हथ रखंदो त मुंहिंजी आहे उनखे भाग्या चवंदा फलाणे माण्हू में छिकी ईअं चइबो आहे न हमरा चयो में मोंजी आहे हेॾो हमरा धनार मालिकनि ॾे चवरायो त बाबा फलाणो माण्हू आयो आहे जेको में छिके थो कुझु माण्हू हथियारनि सां होॾो आया कुझु हेॾो आया मोर्चा थी विया ठकाव बि कयऊं पर विच में चङा माण्हू मोतबर अची विया जहिड़े जो अलाह ख़ैर कयो मां चयो पोइ चइसि पोइ फ़ैसिले जी तारीख़ रखियऊं कंहिं अमीर वटि हुन चयो में मोंजी हुन चयो में मोंजी जंहिं मालिक जी में चोरी थी वई न भाउ उहो उथी करे हथ ॿधी सरदार खे चयईं अर्दा चई चओ चयईं हे चवंदो आहे में मोंजी आहे मां थो चवां में मोंजी आहे हे शायदि माण्हू 10-15 गॾे ॾे मेहन जे वॻ में मेह खे छॾे हे बि मेह खे सॾु करे मां बि मेह खे सॾु कयां जंहिंजे सॾ ते मेह अचे मेह हुनजी कमाल कई न हा साईं चए साईं जे मुंहिंजे सॾ ते मेह अचे त चोर चोर जो पुट डंडा चटनि सां वठी ॾे पर जे मुंहिंजे सॾ ते मेह न अचे मेह इन जी आहे साईं मां मेह खां हथ खयो माफ़ी वठी 4 दोस्त माफ़ी वठंदोमांसि हुनखे बि अलाह हिदायत ॾिनी चेड़े वञो बस फ़ैसिलो थी वियो अमीर माण्हू मोकिलिया उन अछी ॾाढ़ी वारे जवान चयो चयईं मां बि हुजां हिन मजमे में असां वयासीं मेहन जे 40-50 मेहन जे वॻ में मेह जे छॾीसीं जंहिंजे मेहन में बीठी सॾे सॾे जेको चोर हो थकी पियो मेह तकियुसि कोन त को मुंहिंजो मालिक आहे वरी जंहिं छिकी जे मेह चोरी थी वई भाग्य अॼु बि माल ते नाला रखंदा आहिनि प्यार मां ॻाल्हायो नथा अब भाग्यो माल ते नालो रखंदो आहे में या गऊं ते प्यार मां नालो रखंदा आहिनि क़िस्म जा मां ख़बर आहे मां पाण ॿारड़ी जो भाग्यो माल ते नालो रखंदो आहे कसम खणी जवान ॿुधायो चई हमरा अंदर उते बीह करे में खे नाले सां सॾु कई जेको नालो हुयुसि नाले सां सॾु जे कई 40 मेहन जे वॻ में कंध मथे कयो दोस्तनि चयुसि ॿाहिरि निकिर त में तोखे सुञाणे कसम खणी ॿुधाए अछी ॾाढ़ी सां बुज़ुर्ग माण्हू दीनदार निमाज़ी चए मौलवी साहब हीअं जे जवान ॿाहिरि निकितो छड़ो नालो वठी मेह खे सॾु कयईं 50 मेहन जे टले मां ईअं मेह रड़दी अचे पई ॼण त फर ते थी अचे तव्हां खां पुछां थो जानवर मालिक सुञातो न भाउ हा भाउ तव्हां असांजो मालिक केरु आहे ॻाल्हायो साईं केरु आहे असांजो मालिक फरमातो कुरान अल्लाहुल्लज़ी खलक़कुम सुम्मा रज़क़कुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो वो तवां असांजो मालिक आहे जंहिं तवां असांखे ठाहियो आहे जेको तवां असांखे रोज़ी थो ॾे जेको तवां असां ते मौत आणींदो इहो तवां असांजो मालिक अल्लाह अब कंहिं ठाहियो रोज़ी केरु थो ॾेव मौत केरु आणींदो टाइम न ॾिसो अदा अञा मुंहिंजी गाॾी शुरूआत हाणे कई आहे पेट्रोल ते न आहे CNG ते जे पई रहे झाका ॾेई करे डीज़ल आहे गाॾी ॾिस न बेवफ़ाई थो करे न टाइम ॾिसेंदो टाइम त मां ॾिसां ख़ुदा ॼाणे थो हेॾे बलोचिस्तान जे इलाइक़े में 5 जलसा कया आहिनि अॼु ॾींहं जो
पर अञा मां सवेर पहुचा अॼु रस्ते में मुरीद शाह कोड़े रस्तो ठहे पियो नसीब छा तो फरमाए ॿुधो 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 क़ुरान अल्लाह ताला फरमा तो खबरदार जानवर मालिक सुञाणे तो फरमाए तू छो न तो सुञाणे अड़े मां तो जो मालिक आं मां तो के ठायो आं हे सब नेमतूं हथ पेरा क्यों उज़वा ज़बान सब मां ॾिनी थमाए ये भी चेन वाले सानों व शफत है गालहण वाली ज़बान मां ॾिनी थमाओ अब हेडे मोबाइल हेड लॻी पियान ॾिस हे वॾी खतरनाक अथव अब आहे न मोबाइल इन में बैटरी न हुजे हलंदी चार्ज न हुजेस ना पैकेज न हुजेस बेली तव्हां सभु ॻाल्हायो जेके निमाज़ नथा पढ़ो अलाह जे दर ते नथा अचो रब नेमतूं यादि ॾियारे वठो पर तव्हां में अहिड़ो माण्हू आहे जेको चवे मोल साहब मां 3 वॻे राति जो उथी मोबाइल वांगुरु बैटरी चार्ज कंदो आहियां ज़बान खे अब तव्हां ज़बान कॾहिं चार्ज कई आहे न पाण थी हले अब ईअं न मोबाइल में बैटरी न हुजे न हलंदी चार्ज न हुजेस न हलंदी पैकेज न हुजेस न हलंदी वरी जे काल अचे बटन ऑन कयो त आवाज समझ में अचे वरी जे ऑफ कयो त बंद दादा फलाने जो राब्तो कटजी वियो मौलवी साहब जी लाइन कटजी वई अदा मोबाइल बंद थी वई या चार्ज कोने या बटन ऑफ थी पियो अल्लाह ताला फरमा तो खबरदार अरे छो निमक हराम थियाओ छो मुंहिंजा थोरा विसारे छॾियो छो मुंहिंजो दर छॾे वियो अरे 100 साल गुज़री विया 60-70 साल तुंहिंजा गुज़री विया न बैटरी जी ज़रूरत आहे न चार्जर जी न तेल न पंहिंजो पाण थी हले पर ॿुधो मोबाइल में बटन ऑन कयो तॾहिं आवाज़ समझ में अचे ऑफ कयो त बंदि थी वञे हिन में न ऑफ कयो ज़बान खे न बटन ऑन कयो न ऑफ पंहिंजो पाण थी हले पर जे लुकुम भञी वात में विझो था अल्लाह फरमायो मिठी शइ अचे त बि पाण ॿुधाए खटी शइ अचे त बि पाण ॿुधाए अबा माण्हू वेठे वेठे कंहिं दावत ते वेंदा आहिनि न पोइ वञी करे तोणे केरु भुजे अबा तव्हां मां सभु हिकु इंसान आहियूं इंसान आहे किथे दावत ते वञी करे पोइ जे छा चवंदो अदा बोरची भलो पर हथ लुॾियुसि यार कुझु मानी चारी करे विधई लूणु घणो अथसि अबा चइबो आहे न अबा इहा नक सां ख़बर पवंदी आहे न ॻाल्हायो मां साह पचां वारा हा वाह गोॾे सां पोइ अलाह जा थोरा न आहिनि हा वाह ॿुधो क़ुरान छा तो फरमा क़ुरान अल्लाह ताला फरमा मां ठाहियो थमाओ ठाहिण खां बाद कम कढी न वियाओ ईंदो माॾे मासां न फिटायो अज़ीज़ो जेके खिलंदा टाकंदा रात जो बिस्तरनि ते सुता सुबुह जे टाइम ते उन्हनि जे घरनि मां उन्हनि जा जनाज़ा निकिता हाँ बा ओ जेके खिलंदा टाकंदा सफर जे लाइ रवाना थिया खिलंदा विया अरे वापस में उन्हनि खे जनाज़ा मिलिया रोईंदा मोटी आया बेपरवाह ज़ात अचण जी तरतीब आहे वञण जी तरतीब ई कोन्हे अॻ में अबो पो पुटु पो पोटो पड़ पोटो वञण जी तरतीब ई कोन्हे 60-70 साल जो पोड़ो उथण विहण खों लाचार बिस्तरनि ते सुतो पियो आहे अज़ीज़ो अहिड़ा बि माण्हू ॾिठासीं ओ जंहिंजा कफन बि जवाननि वठी रखिया उहे उते रहिजी विया जवाननि जा जनाज़ा कुल्हनि ते खयां ॾिठासीं छाते नाज़ा छो परेशान थी आओ अल्लाह जो कसम एड़ा माण्हू मां ॾिठा अछे नाड़नि सां बुज़ुर्ग जंहिंजा नौजवान पुट दुनिया छॾे विया रोई करे चवनि पिया मौलवी साहब असां जीअरे मरी वियासीं अॼु मूंखे सुबुह दोस्तनि ॿुधायो 10 में हादसो पेश आयो आहे मीरपुर जा 2 जवान चन्ना हुया नौजवान वीचारा 2 फौत थी विया हाँ साईं 22 साल उम्र बेपरवाह ज़ात आहे खुदा जो नालो थो बेली क़बर खे यादि कयो मौत मथो ईंदो कोई कंहिंजे भर झलू साथी न थींदो पोड़न पीउ जे कुल्हे अछी ॾाड़ी वारे अबे जे कुल्हे ते जवाननि पुटनि जा जनाज़ा खयां ॾिठासीं ला युसालो अम्मा यफालो वहम युसालोन अगे चक्कर लाड़काने में राज प्रोग्राम हुजे मगरिब में मां लाड़काने पहुतुम पुछा के दोस्तन को आदा मौलवी साहब काॾे विया मौलाना मोहम्मद इलियास चन्नो ऐं ॿियो तुन्यो जमाल मुस्तफ़ा साईं वारा सुञाणींदा हूंदनि पुछा के मादा जलसे में देर आयो जे साईं जंज जी गाड़ी एक्सीडेंट थी पई जेके 10-11 माण्हू बस में मरी विया 40 माण्हू जख्मी ता ॿुधो हूंदो पढ़ियो बि हूंदो
अबा इन्हनि सोचो हो त कॾहिं असां वञूं था कि रस्ते में अहिड़ा हादसा ईंदा। अबा ॻाल्हायो, माना हयाती ते एतमाद न आहिनि। हाँ बा, अचण जी तरतीब आहे, वञण जी तरतीब ई कोन्हे। अचण जी तरतीब आहे, वञण जी तरतीब जिथो पखिन पोखी पोख पर पखी पाण हुया परदेसी। एड़ी घुली हीर जे पखी पकल पोख छॾे हलिया विया। अली त ओ बंगुलनि जा मालिक जेके ओता कोन ते वेही जुर्गा ऐं फ़ैसिला कंदा। अॼु वञो कब्रिस्तान जा चक्कर लॻायो, मण मिटनि जा मथो पिया थियनि, कोई बि हाल हवाल करण वारो कोन्हे। अब अथनि कोई सरदारनि जो कब्रां ॾिठियूंसीं, मण मिटनि जा मथो पिया थियनि। ओ जेके दर्द मिटीअ जी जिस्म ते बर्दाश्त न कंदा, वञो कब्रिस्तान जा चक्कर लॻायो, मण मिटनि जा मथो पिया थियनि, कोई बि हाल हवाल करण वारो कोन्हे। अब अथनि कोई खुदा वास्ते मुसलमानों समझो, अज़ीज़ मुसलमान भाइराओ, अचण जी तरतीब आहे, वञण जी का बि तरतीब कोन्हे। जिथो पखिन पोखी पोख पर पखी पाण हुया परदेसी। एड़ी घुली हीर जे पखी पकल पोख छॾे हलिया विया। जिथो परदेसी पखिन जा यार कहिड़ा मढ़ मुकाम, के था अचनि आधी राति जो, के वञनि सुबुह शाम। जेके मिटीअ जा मेहमान से रही रहंदा केतिरो। जिथो न झोनी थी ज़मीन न पोढ़ो थियो सिज, इन ही मथां बिज के हारींदड़ हलिया विया। चेतो कॾहिं त ॻाढ़ा घोट कॾहिं मढ़ मुकामनि में वारी असंदा कोट। अॾे अॾबा केतिरा अज़ीज़ अहिड़ा माण्हू बि तव्हां सां ॾिठासे, ओ जेके झंझक दोला ऐं शरनाइनि सां ख़ुशियुनि मां टहकदा वञनि पिया। मिट माइट बुआ मां बि साण हथनि ऐं पेरनि खे मेंदियूं लॻलायुनि। रस्ते में अहिड़ा हादसा पेश आया, हो अल्लाह जी बानी उते रहिजी वई। घोट जो वापसि में जनाज़ो आयो। छाते मस्ती आ, छाते नाद आ, हे शइ मुंहिंजी, हे शइ मुंहिंजी, हे शइ मुंहिंजी। अल्लाह जो कसम कुझु तुंहिंजो कोन्हे, सभु इहे तुंहिंजे माल जा वारस वञी ॿिया बणबा, तूं हथे खाली हलियो वेंदे। अॼु वक़्तु थो, ख़बर न पवंदी ओचितो मौत जो छापो लॻी वेंदो। सरदार जी सरदारी ख़त्म, ख़ान जी ख़ानी ख़त्म। अचो अल्लाह ॾे, अचो। छा थो फरमाए खुदा वास्ते मुसलमानों समझो। फरमा तो कुरान, कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वसन अन्नहुल फिराक वलतफत साक बिसाक इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक। कुरान तो फरमा जने पिनी पिनी सा ठका करे मिली तारा छप्पर सां अज़ीज़ कर मथों बिठांदस। अबो थो चवे बच्चो थो जुदा थे, अम्मा थी चवे बच्चो थो जुदा थे, दोस्त थो चवे दोस्त जुदा थो थे। ओ जेका जिंदगी जी रफीक साथी घरवारियां चेती मुंहिंजो मुड़स अॼु मां खां जुदा थो थे। कुरान तो फरमाए वज़न्न अन्नहुल फिराक, जंहिंखे सकरात आ चवंदो मुंहिंजी जुदाई जो वक़्तु अची वियो आहे। वल तफ़त साक बिसाक इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक। कुरान तो फरमाए पिनी पिनी सां ठका करे मिली वेंदसि। छा चवंदा मुला खे त घुरायो, यासीन त पढ़ेसि। असांजे बरोज चवंदा नी बा कुरान नज़ीर पिया, अब कुरान खणी अचो। ऐं हे कुरान बंगले में ओताक में माल जे पिड़ में